अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इमरान खान जा मुतालिबा रद्द इत्तेहादी हुकूमत पारां आईनी मुदत पूरी करण जो फ़ैसिलो। इत्तेहादी पार्टियुनि जे सरबराहनि मुश्किल फ़ैसिला करण ते इतफ़ाक़ करे वरितो। छिकताण पैदा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो। नवाज़ शरीफ़ बि नून लीग हुकूमत आईनी मुदत पूरी करण जो तौसीक़ करे छॾी। लॉन्ग मार्च ते इत्तेहादियुनि खे एतमाद में वठण ऐं आसिफ़ ज़रदारीअ खे हर फ़ैसिले ते गॾु रखण जी हिदायत। PTI पारां 25 मार्च ते ऐलानियल लॉन्ग मार्च जूं तयारियूं। इमरान खान पेशावर में बाज़ारुनि जो दौरो करे शहरियुनि खे मार्च में शिरकत करण जी दावत ॾिनी। इमरान खान चयो आहे त अमेरिकी नाइब परॾेही वज़ीर बेतमादी रिथ नाकाम थियण जी सूरत में धमकी ॾिनी। अमेरिकी सफ़ारतखाने बि असांजे मेंबरनि सां राब्ता कया। वफ़ाक़ी हुकूमत इमरान खान जे लॉन्ग मार्च खे रोकण लाइ हिकमत अमली तयारु करे वरिती। रेंजर्स जे 4000 एहलकारनि समेत 22,000 एहलकारनि खे सिक्योरिटीअ लाइ मुक़ररु करण जो फ़ैसिलो। डिप्टी कमिश्नर सईद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पामर अॼु खां शुरू थियल पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम जी निगरानीअ लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे टीमुनि जी कारकर्दगीअ जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ट्रांज़िट पॉइंट ते मुक़ररु टीमुनि खे हिदायत कई त पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम दौरान पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ईमानदारीअ सां अदा करे 5 सालनि ताईं उमिरि जे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा कोड़ा पियारिया वञाइनि। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।